नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जो ॾिहाड़ो अॼु सॼे मुल्क में अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। शहरनि ऐं ॻोठनि, मस्जिदुनि, घरनि ऐं इमारतुनि खे रंग बिरंगी बत्तियुनि ऐं झंडनि सां सिंगारियो वियो, जॾहिं त कराची, लाहौर, इस्लामाबाद, कोयटा, पेशावर ऐं ॿियनि शहरनि में मोबाइल फ़ोन सर्विस बंदि आहे। ॾींहं जी शुरूआती वफ़ाक़ी राजधानीअ में 31 ऐं सूबाई राजधानीअ में 21 तोपुनि सां सलामी ॾिनी वई। ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सॼे मुल्क में मजलिसूं मुनक़िद कयूं पियूं वञनि। समूरनि नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में ईद मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जुलूस कढिया पिया वञनि। सूबाई राजधानी कराची में ॾींहं जी शुरूआत 21 तोपुनि जी सलामी ऐं मुल्क ऐं क़ौम जी सलामतीअ लाइ ख़ुसूसी दुआउनि सां कई वई, जॾहिं त शहर जे 40 खां वधीक इलाइक़नि मां नंढा वॾा जुलूस कढिया पिया वञनि। कराचीअ में 12 रबीउल अव्वल जे जुलूस जे गुज़रंदड़ एम.ए. जिनाह रोड खे कंटेनर रखी ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो आहे। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि, चागी, दालबंदेन ऐं ॿियनि इलाइक़नि में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां रैलियूं कढियूं वयूं।